यो खमीसा खान खैर सां अचण थियो आहे बा असां वटि हाँ रईस माण्हू तव्हां वटि खैर में ईंदो आहे छा मतिलब आहे खमीसा खान माण्हू मारे पोइ पहुतो आहे छा मां वटि न रईस बसि मिड़ई को ज़माने जो कमु हुयो अरे पोइ वरी ज़माने खे वञी मोकिल न तूं जो छा बा ज़माने सां कमु बाबा मुंहिंजो आहे ईअं मिड़ई चइबो न आहे अरे मूंखे ख़बर आहे मां कोन थो रहियां तूं का न का लालच रखी आयो हूंदे हाणे ॻाल्हि कर ओबा रईस ज़ुल्म थियो कान थियो स्मेड़ो बनी वियो वरी कमदार पीउ गुज़ारे छा मालिक पवई कुझु हया उधार को शर्म उधार हिकिड़े पीउ खे 1000 दफ़ा मारे थो रईस बाबे खे छॾियो मिरल खे पुलिस ॿधी वई आहे छा पर कहिड़े ॾोह में हल साईं खमीसा खान ये मोजा डाला कहा जोरी पराया डाला का खाई वे ओए कमदार और छा साईं जमादार वठी ईंदुसि थाणे ते ॾींदुसि कुटको ओए बदिराईंदो सॼो ॻोठ जो मीरल अरे निभागा छो सॼो ॻोठ बदिराईंदो हाँ मीरल जो ॻोठ वारनि कहिड़ो ॾोह कयो आहे बाबा जेको करे सो लोड़े वो खमीसा जमादार के छक हुयो त मीरल धाड़ेलनि सां ॿधंदो आहे जंहिंजे करे जमादार पंहिंजे छोकिरे जे अॻुवा वारे छक में हुनखे ॿधो आहे इएं कीअं कंदो मीरल बाबा साईं इहो मीरल ते इल्ज़ाम आहे इल्ज़ाम अरे हेॾे उन ॾींहुं तूं पाण बि चए पियो त मूंखे छक आहे मीरल धाड़ेलनि सां ॿधल आहे अॼु वरी पाण कढाए थो रईस जहिड़ियूं थो न मां हिन कमदार जूं ख़बरूं ॿुधां केॾी महिल तोखे बि लाकब जो सेरो न करावई लाकब या क्लिफ्टन जो मां उते सैर कंदुमि हाँ चवे छा थोड़े खमीसा तूं बस जेॾी महिल न ॿधिजे त पोइ ख़बर पवंदई त लाकब ऐं क्लिफ्टन में कहिड़ो फ़र्क़ु आहे अरे मूंखे ख़बर आहे मां कोन थो नयां तूं पंहिंजी ॻाल्हि कर जंहिं कम सां तूं आयो आहे हल कर ॻाल्हि न रईस बसि कंहिं ॿिए चकर हिन महिल माहौल गरम लॻो पियो ॻाल्हि त ॿुध यूनुस वारे अॻुवारे मामले में मीरल खे पुलिस ॿधी वई आहे भली ॿधेसि सच सच थींदो कूड़ कूड़ थींदो यार हेॾी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे तूं वरी परेशान लॻो बीठो आहीं वॾी ॻाल्हि आहे कुझु त मां बि थियां पर शुरूआत ॻोठ खां थी आहे ॼाण पाण भाती खां थियासीं खैरा फ़िलहाल त ख़ुशि थी पोइ जी पोइ ॾिसंदासूं पुट मुंहुं में पादरनि खाइण जी हाणे साप कोन्हे तूं त रोज़ खाईंदो ई मरी त मां विझ न सफ़ा को ड्रिजणो आई पियो मां वरी तोखे कंधार सम्झंदोसि डिजंदी आहे पुट इज़त जेका तो आहे ई कोन तो जड़े कंधार खां मां ईअं चङो अड़े हेॾे जे दम न हुयई त पोइ अहिड़ो कमु छो कयई मूं इहो कमु किथे कयो आहे सभु कमु तो कयो आहे ज़ालिम इल्ज़ाम मूं ते थो हणी मां वञा थो जमादार खे सची ॿुधायां हा भली वञ पाण सां गॾु पंहिंजी अक खे बि ॿधरा हक़ खे ॿधंदा छा ॾोह त असां कयो आहे असांखे ॿधंदा न ओ चरिया ॿुधो कोन अथई त सुकनि सां गॾु सावा बि सड़ंदा आहिनि ऐं ॿी ॻाल्हि मीरल सां कहिड़ो असां ॿधल आहियूं जो तूं परेशान थो थी हा यार इहा ॻाल्हि मूंखां विसरी वई त मीरल ॼाणे मीरल जो कमु असां छो परेशान पोइ इहा कई न कम जी ॻाल्हि हाणे सिज बची लहण ते थियो आहे हल त घर हलूं मथां को जानवर न अची मुंहुं पवे वेचारी हा न फाटी अॼु मां ई तोखे कोन थो हकीमा हाणे त इहो जमादार बि अची छितो थियो आहे के चक हई छा मां उहो छितो कोन थो चवां बाक़ी कहिड़ो थो चई त उहो ॿुधाए हालत त इहा आहे जो मीरल खे गिरफ़्तार कयो अथई यूनिस वारे अगवा जे केस में मीरल बि हद तो करे पंहिंजे ॻोठ जा माण्हू तो अगवा कराए ॾिसण में त केॾो न ड्रिजणो थो लॻे मीरल त वाकई ड्रिजणो आहे हुन जो ॾोह इहो आहे जो छापो हणाए यूनिस खे बचायो ऐं हाणे वरी जमादार इन शक में ॿधो अथसि त तुंहिंजी धाड़ेलनि सां यारी आहे
इहा थी चङाई हकीमा। ओ त जमादार चङाईअ जो चोर निकितो। मीरल जो अगवा करण वारो त महांडो ई कोन्हे। इहा ॻाल्हि तूं बि न करे, इतबार केते ई कोन्हे। बाक़ी मीरल ग़रीब माण्हू आहे, ईअं कोन कंदो। तूं बि त हिकु ॻाल्हि ते दॿी न, कंहिं महिल चए तो इतबार कोन्हे, कंहिं महिल चए तो त ग़रीब आ। अथई त को दिमाग़ में छेणो भरियल। मां बि चवां सुबुह खां वठी मुंहिंजो दिमाग़ थी खाई। मुंहिंजो मतिलबु आहे त वधीक अलाह खे ख़बर छा सच आहे छा कूड़। भला वञी धूड़ पाइनि, तूं छो परेशान आ? कहिड़ो तुंहिंजो मीरल मामो आहे? मीरल वीचारो ग़रीब आहे, पर पाण में वेठा हुआ कि मां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, जेकॾहिं हिते तुंहिंजो पीउ या भाउ हुजे हा पोइ तोखे घणी तकलीफ़ थिए हा? तोसां त शादी करणु मुंहिंजी वॾे में वॾी बेवकूफ़ी हुई। चरी त मां हुयसि जो तोखे बग़ैर ॾिठे शादी जे लाइ हा कयसि। हा सही भले वॾी चरी हुई, चरियो त नाले में मुंहिंजो मुकारो हुयो जो सभु कुझु ॾिसंदे पोइ बि शादी कयमि। अरे वालू काय रजब पोकर छो थो करी? अरे वालू सॼी ज़िंदगी व्याज हलाई, हाणे पिछाड़े सां नेक निमाज़ी बणियो आहे, हाणे रब सां बि ठगी थो करे। हाणे मां सुधरियो आहियां। रजबा घणी बड़बड़ न कर। छा जहिड़े बड़बड़ थो कयां, चङाई थो चमाए। अबे ॾाॾे वारो धंधो छो थो बंदि करे? अरे मां चवां थो त शराफ़त सां हलियो वञ, न आहे मूं वटि व्याज। जॾहिं बंदि कयो आहे त बंदि आहे न। हलो तुंहिंजो अबो व्याजी, तुंहिंजो ॾाॾो व्याजी, तूं पाण व्याजी, हाणे सुधरी साईं छा कंदे? मूंखे वर्गलाए न, चुप करे वे। जेसीं ताईं मूंखे व्याज न ॾींदे तेसीं ताईं मां हिते वेठो हूंदो साईं। मां चवां थो शराफ़त सां हलियो वञ, मां न ॾींदुमि तोखे व्याज। व्याज तुंहिंजो पीउ बि ॾींदो, मूंखे ₹1,00,000 घुर्जे। एॾे ओए, ए लख त छा, पर टको बि न ॾींदो साईं। भलू मां दसीं थो साईं व्याज ॾे। रजबा वो भला त ॾिसूं। कारे में जुआरी माण्हू हुजे जेको, उहो घर जो सामान ज़रूर खपाईंदो हुजे, ऐं बाक़ी मजूरी न कंदो हुजे। ऐं ॿी ॻाल्हि, तुंहिंजे खमीस मां सामान किरियो हुजे, ऐं हिकु सिगरेट, ऐं हिकु पान, ऐं हिकु छोकिरी जा फोटो बि निकिता हुजनि, ऐं पने ते फोन नंबर लिखियलु हुजे, ऐं तोखे शर्म न ईंदो हुजे। जमादार, इहा तोखे पक्का आहे त मीरल ई झाड़नि जो साथी आहे? मूंखे पक न, पर मूंखे शक आहे। ऐं मुंहिंजो शक सताई ग़लति निकिरंदो आहे। मां त चवां थो त इन शक में तोखे बि थाणे में विझी सटका कढां। त पोइ नेक कम में देर छा जी, वठी वञीसि हिनमहिल ई। वाह 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 जो सजण आई भाॼी। ओ भाउ जो लाचार कहिड़ो आहे जो इन्हनि मामलनि में विच में थो ॻाल्हाए। तूं न छॾ वात पटे खे, मता मीरल बेगुनाह हुजई, नौकरी न हली वञई, थोरो ख्यालु कजांइ। इहा ॻाल्हि त मूं सोची कोन्हे, पर ख़ैर शरीफ़ा, अलाह कंदो नौकरी कोन वेंदी। हा, जेकॾहिं नौकरी वई न त सम्झ त अधी बि वई। ओ मुंहिंजा बेस्ता भाउ, का घड़ी माठ करे बि वेहंदो कर, ये हरू भरू छो थो तंग करी? शरीफ़ा हे तेसि ताईं माठ करे कोन वेंदो जेसि ताईं हिनजी तराई न थींदी। तराई सम्झे थो न पुटु? मां कहिड़ो कुकुर जो घोस्ट आहियां जो मुंहिंजी तराई थींदी, या वरी पटाटनि जो बाचको जो मूंखे तरे खाईंदे। पादरनि वारी तराई जी ॻाल्हि तो करे जमादार। ओ मुआ अकल जा दुश्मन, पहिरियां तोखे केरु बेइज़्ज़तो कंदो हुयो? मूंखे त ॾुख थींदो हुयो, पर हाणे ख़ुशी थी थिए। शरीफ़ा मां त चवां थो त अनिल फजर सुबुह जो उथी हिनखे मुंडीअ खां पकिड़े बाचके में विझी कुल्हे ते खणी वञी कासाईअ जे संतुल जे हेठां छॾियांसि त जीअं छिछड़ा खाई ड्रौ करे उते ई ड्रौ करे निंड करे हेॾे न अचे। छो अदा मूंखे तव्हां कुतो सम्झो आहे छा? जेकॾहिं न हुजी हा त इहा भौंक बंदि न रखी हा, हरू भरू थो दिमाग़ ख़राब करी। हाणे छॾ हिन पटापटी गड़ह खे। शरीफ़ा हाणे वारो कर
चाह ठाहिया त मां चाह जी चुस्की हणा, पोइ चाह जो ढुक अंदरि लहे, पोइ मां थाणे ते वञा। ऐं मां त चवंदी हुजां त मीरल सां गॾु ऐं लच्छू खे बि जमादार इलाइक़े में ज़रूर ॿधे हा। किथो मूंखे जमादार इलाइक़े में विझंदो चाहे, ॿुधो कहिड़ो जमादार जो कयो चाहे, ऐं कि तुंहिंजे बापू मेवे खे न ॿधंदो हुजे, मीरल ई ॿई छरंदा हुजनि जेल में, ऐं कि जमादार हूअ बि मूंखां विझंदो हुजे, ॿिनि गाॾियुनि खे न बरको ॾिनो हुजे। ऐं कि पाण में ॼाणींदा हुजो, मुंहिंजो नालो न खणंदा हुजो हा, ऐं कि तव्हां ॿिन्ही खे किथे पुछड़ो न कंदो हुजां। ऐं मीरल अगवा जहिड़ो न लॻंदो हुजे, ऐं बाक़ी लच्छू जो मुहांडरा धार सां ज़रूर मिलंदो हुजे। कसो मुंहिंजे पोयां ते पई हुजे, तूं तो ॾोह कहिड़ो कयो हुजे, अगवा जा मछला हेॾा वॾा लॻा पिया हुजनि, जलील कराई थी हुजे, फुल फ्राई थी हुते त हुजावा। ऐं कि हीअ जेका जुआ खेॾंदो हुजे, इहो ॾोह न हुजे, बाक़ी को सवाब जो कमु हुजे। हा ए बापू, ए लच्छू खे हिकिड़ो चक्कर इलाइक़े में कुटको मिलंदो हुजे, ए पोइ थी सघंदो हुजे त सुधरंदो हुजे। कि मां सुधरियल हुजां, इहो सट को चाचे मेवे खे ॾियारींदो हुजे न, जेको सॼो ॾींहुं हिलंदो हुजे, पिनंदो हुजे, मूं जहिड़े माण्हू खे ख्वार कंदो हुजे, कि मुंहिंजी वॾी इज़त हुजे ज़माने में, वॾो मां जुआरी छॾिबो हुजां, वॾो मुंहिंजो नालो हुजे, लक्ष्मी उर्फ लक्ष्मण दास मूंखे छॾींदा हुजनि पाड़े वारा, ए पिनंदो हुजे। ऐं कि लुची, जो तुम्हें एतिरी गैरत हुजे त कमाईंदो छो न हुजे, ऐं कि मजदूरी कंदो हुजे हा, माण्हू सिर तगारी कंदो हुजे, छोला कपाईंदो हुजे, तूं सॼो ॾींहुं जुआ खेॾंदो हुजे। ऐं जुआरी माण्हू हुजे जेको, उहो घर जो सामान ज़रूर खपाईंदो हुजे, ऐं बाक़ी मजदूरी न कंदो हुजे। ऐं ॿी ॻाल्हि, ऐं तुंहिंजे खमीस मां सामान किरे हुजे, ऐं हिकु सिगरेट, ऐं हिकु पान, ऐं हिकु छोकिरी जा फोटो बि निकिता हुजनि, ऐं पने ते फोन नंबर लिखियल हुजे, ऐं तोखे शर्म न ईंदो हुजे। कि तोखे इहो इत्तला हुजे, कि जेका खमीस हुजे न, जमा छवान किरियो हुजे, उहा मुंहिंजी न हुजे, चाचे मेवे जी हुजे। ये कमीज बराबर मुंहिंजी हुजे, पर इहो सामान मुंहिंजो न हुजे, ये कूड़ ॻाल्हाईंदो हुजे। चाचा तुंहिंजी शिकिल ॿुधाईंदी हुजे, सामान तुंहिंजो हुजे, लजीत थींदो हुजे। हिकु बाबू अहिड़ी हरकत कंदे तोखे शर्म न ईंदो हुजे। ॾिस मीरल, ॾिस, मां थो चवां त जेको ॿुधाइणो अथई उहो ॿुधाए, अञा बि टाइम अथई। हा जेको चवी जमादार साहब, चवी त को गीत ॿुधाया, चवी त गज़ल ॿुधाया, चवी त कलाम ॿुधाया, चवी त नज़म ॿुधाया, जेको हाल आहे हाज़िर, तव्हां रुगो बसि फरमाइश कयो। वॾो को ॼटु आहे, अरे मां तोखां धाड़ेलनि जे लाइ थो पुछां, तूं वरी कलाम थो ॿुधाए। बराबर जमादार साहब, ज़ालिमान, धाड़ेल ॾाढा ज़ालिमान, माण्हुनि खे क़ुरान अॻुवा था कनि, उन्हनि खे शर्म अचणु खपे। अरे वरी बि उबती तकरीर शुरू कई न, हिन वीचारे खे का ख़बर ई कान्हे त पोइ उबती तकरीर कंदो न। सेठ तूं हिते? हा मीरल, नाराज़गियूं पंहिंजी जाइ ते, पर तोसां नाजाइज़ी बर्दाश्त कॾहिं बि कोन कंदुसि। हाणे साईं मूंखे हिकिड़ो व्याजी सम्झाईंदो त जाइज़ चाहे नाजाइज़ चाहे। छो कोन, तो हिन खे मारे मारे गॾु ठाहे छॾियो आहे। इहा किथां जी फज़ीलत आहे ॿुधाए जवानदार, तोसां त हिन चङाई कई, तो वरी बदिले में हिन सां कुते वारी कई। सेठ कावड़ में मिली लतनि जी चूंड त चङी कयो। न तो वटि कहिड़ो सबूत आहे त हे धाड़ेलनि सां मिलियल कोन्हे को, ॿुधाए। हा इहो ॿुधाए जमादार, तो वटि कहिड़ो सबूत आहे त ही धाड़ेलनि सां मिलियल आहे? अरे शाहिद बि थी वेंदा, मुशीर बि थी वेंदा, मूं घणो ठाहु को नथी त विझाईंदा लाकअप में। तूं भली मूंखे लाकअप में विझ, मां बि शहर वञी वकील करे विझां तो कोर्ट सदोरीअ में तुंहिंजे ख़िलाफ़ केस, पोइ थींदे नौकिरी तेल। जे न थियई न त मूंखे सेठ जायो खां न मञजां। न भाउ
शाबाश सेठ मां मारे छोड़ींदो मां ए मुंहिंजो पपलू भाउ आहे न चलो थोड़ी थियो मां हरू भरू ईअं मार ॾींदो मां अञा काथे लॻो लुलु ठीकु आहे पर ॻाल्हि ॿुधी छॾ जो हिन मुंहिंजे मीरल खे मारे कढियई न त पोइ मूंखां वधीक को बि पुछड़ो न लॻंदी। शहज़ादा अरे सुबुह कोठी पजे मथे खे चपाटू हणी हणी अधमो करे छॾियो थी पाण खे आख़िर सोची छा थो ओ माय लवली ब्रदर मांखे त लॻे थो जेकॾहिं न मीरल खे पादर लॻा त इहो असुल सॼे ॻोठ खे माराईंदो। हा यार ॻाल्हि तुआरी में वाक़ई वज़न आहे अबा घणो वज़न अथसि 5 किलो 10 किलो या 40 किलो या अञा वधीक अथसि। अरे शहज़ादा कमाल करे छॾी यार ऐं बाक़ी करे ई सही सैंडल थो ईअं बूट हुजे न बाक़ाइदे अची वठाए सोलर ते फिट कराए ओ भला वठी ॾे न सैंडल ईद ते बि अदा कोन वठी ॾिना हुए। अरे भूक बेवकूफ़ मां सैंडल तोखे हणण जी ॻाल्हि थो कयां 2 मिंट चुप त कर असां परेशान आहियूं त किथे चाचे चनेसर खे इन्ही इल्ज़ाम जे हेठि पुलिस न वठी वञे हू बि आहे बादशाह माण्हू हरू भरू न कंहिंखे वञी हवाल करे त इहो मसलो सॼो मूं कयो आहे। ओ माय लवली ब्रदर मां त चवां थो असुल भली वञी महीनो वजनसि लाकअप में त असांजी अबाजन तूं छुटी पवंदी। अब ॻाल्हि ॿुध तूं आहे सॼे घर जे ख़र्च खां बचियल अब ॻाल्हि त वरी बि असांजे घाटे में न छॾाइणो त मूंखे पवंदो न ख़र्च त मुंहिंजो थींदो न तोखे चाहे वांदा। ओ माय लवली ब्रदर न अबा ख़र्च कोन कंदासीं भली ॾेनसि कुटको हिनखे ख़बर पवे त केतिरे ॾींहं सौ आहे त हवाल कटण सवला आहिनि या ॾुखिया। अड़े ख़ैर घुर निभागा आख़िर त असांजे मरहूम बाबे जो भाउ आहे न ॿुधंदो ई त ॾुख कंदो ई। ॻाल्हि ॿुध पोड़ो मुड़ुसु आहे हुन में धक सहण जी सहप आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त पुट पुलिस खे एतिरो लाचार कोन्हे जो इहो खून पंहिंजे गाटे में विझनि ख़बर थी न सोशल मीडिया सरगर्म लॻी पई आहे हा बाक़ी तुंहिंजो फ़ाइदो थींदो हिन चाचे जो खून जा 10 लख मिलंदा ई पोइ वदा बाबा उहा त भाग जी ॻाल्हि आहे जेकॾहिं पुलिस लाकअप में मरी वियो न त 25 लख मिलंदा 25 लख 12 तूं 13 मां ऐं अदा इन पुलिस वारनि खां पैसा भराए वठिबा चाचे जे खून जा। पुट जेके खून में मुलविस हूंदा न 25 साल सज़ा ज़रूरु काटींदा पर तोखे रुपयो बि न ॾींदई। हा बाक़ी जेकॾहिं तो जहिड़ो ग़रीबड़ो पोतड़े सां राज़ी थी पियो न त 2500 खनि ॾींदई 2500। ओ माय लवली ब्रदर मां बा ॾोकड़नि जी ॻाल्हि कोन कई बसि रुॻो वठी वञनि ते त असांजो को ॿार रुको थिए। अरे हया कुझु शर्मदार चाचो वॾो आपे जी जाइ ते हले भागा ॿुधंदो आई सम्झ ॻाल्हि खे हेठि त चाचो असांजो गिरफ़्तार कोन कंदनि तव्हांखे शादी कराईंदुनि छा आख़िर जमादार जो बि पुटु अगवा थियो। मूंखे त लॻे थो जमादार वाकई गिरफ़्तार कोन कंदुनि सिधियूं सीने में गोलियूं हणी लाश रोट ते छुलाए छॾींदुनि। है जिलेबी तोखे मां छा ॿुधायां त मुंहिंजी तोसां केतिरी मोहबत आहे। ओ गानो त ॿुधो हूंदी न ओ तुंहिंजी चीज जो छलेड़ो हुजा तुंहिंजी गिचीअ जो हार हुजा भले हकीमा जो कुझु न हुजा पर तुंहिंजो यार हुजा। बस वधीक न ॻाए जाईं मतां तुंहिंजो आवाज़ ॿुधी झंग जा जानवर हिते गॾु थियनि त असांजे साथी खे कोई मारे थो अलाए छा। मुंहिंजे मुंहं खां पोइ तूं भले चओ छो त असां जहिड़े पहलवाननि खे इहा हल्की फुल्की जेका बेइज़ती आहे न असर नाहे कंदी। काश खुदन तूं मूंसां 5 साल पहिरियां मिले हा त तोखे ख़बर पइजी वञे हा त मां केतिरी सुहिणी हुयसि। माशाअल्लाह घटि त हाणे बि कोन्हे सफ़ा सुहिणी लॻी पई आई सिंधड़ी अंब।
हींअर एतिरी सुहिणी कोन आहियां। मूं त पंहिंजो नालो मिस वर्ल्ड में बि लिखारायो हुयो, पर वञी कोन सघियसि। छो किरायो कोन हुई? मुंहिंजो मतिलबु आहे त थोरो हथ त हल्को रख न। ओ चरिया 5 साल पहिरियां न तूं मूंसां मिली हां, तूं मुंहिंजे हुस्न जो ताब बर्दाश्त कोन करे सघी हां। ॾिस जलेबी, तूं मूंखे भली मशरा आहे, पर मां इश्क में अंधो ज़रूर आहियां, अखियुनि खों अंधो न आहियां। जेका न तूं 5 साल पहिरियां सुहिणी हुई उहा बि मूंखे ख़बर आहे। वधीक ॿी का ॻाल्हि कर, छॾे हिन ॻाल्हि जी पचर। अच्छा त पोइ ॾे 5000 खनि मूंखे, त वञी मां पंहिंजे ॾेर वज़ीर खे मुंहं में हणां, न त मूंखे हिते अचणु कोन ॾींदो। वॾो ॾिंगो आहे। उहो त मां बि सम्झां थो जलेबी, त तो वारो ॾेर वॾो ॾिंगो मुड़ुस आहे। जेसीं ताईं 5000 न वठंदो तोखे न छॾींदो, ईअं न? उहो वॾो ॾिंगो हूंदो, थी सघे 2-3 खून बि थियल हुजनिसि, ईअं न? हा थी सघे थो। ॾिस जलेबी, मां ठरा, मां ॿुधी पर मां सदको वञाए, इहे 5000 मूंखां तूं ॿिए दफ़े वठिजांइ, माना तुंहिंजो मूंॾे कर्ज़ थियो। बाक़ी हिन वक़्तु खीसे में आनकी बि कोन्हे, तुंहिंजो कसम। मना सुञो निकितो आहीं घरां। ख़ैर आहे, ॿिए चकर खणी अचिजांइ, मां बि हाणे हलां थी, वज़ीर मूंखे ॻोल्हींदो हूंदो। जलेबी, मुंहिंजी जलेबी, ये हाल थी ना? पैसा ॾियांस हा त सॼो ॾींहुं वेठी हुजे हा, बीठी हुजे हा, ॻाल्हाए हा। सच चई विया माण्हू सही, सोॼे माण्हू जो केर बि कोन्हे, न घर में इज़त न ॿाहिरि इज़त। अहिड़े पैसा तोखे सलाह कारे मोकारो कयो सोॼा माण्हू। अम्मा, अॼु घर में बाबो नज़र कोन थो अचे, किथे ॿधल आहे छा जो घर में सुकून लॻो पियो आहे? कुछ इखलाक सिखो, पीउ जे लाइ ईअं ॻाल्हाए पिया, सफ़ा को बदतमीज़ आहीं। वाह अम्मा वाह, मां बदतमीज़ आहियां, बाक़ी हिन घर में त सही अदब थो विरहाइजे, पंहिंजे पीउ जी पुछा बि न कयां छा? तूं छो थो पुछा करे, तूं जेको कमु आहे हुन में। अम्मा, कमु कंदो हुअं ई कोन, पोइ पुछी छो थी? माण्हू औलाद लाइ सिकंदा आहिनि, ही वरी आहे जेको असांखे थो सिकाए। उहो औलाद बि मुंहुं सिर जो हूंदो आहे, तो वांगुरु को वांदो कोन हूंदो आहे। अम्मा, तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झीअ कोन, मूंखे आसरो आहे तॾहिं त कोन थो कमायां न। तोखे वरी कहिड़ो आसरो आहे, कहिड़ो तोखे खज़ानो हथ ईंदो जो तूं आसरो कयूं वेठो आहीं? अम्मा, पंहिंजा पाण में आहियूं, मां बाबे जे मरण जो इंतज़ार थो कयां। बाबे जे मरण खां पोइ त सॼी मिल्कत मुंहिंजी थींदी न। लख जी लानत थी, पीउ जे मरण जा तो ॾींहं गणी। अम्मा, तोसां कूड़ नाहे, गणिया हुया मांस, पर भुल चुक थी वई। इहा जे ॻाल्हि पिणे ॿुधी वतई न त घर मां ई बेदख़ल करे छॾई। अम्मा, मिड़ेई तोखे पियो चेड़ायां, इहा त तोखे बि ख़बर आहे त बाबो मरण वारो आहे ई कोन, अञा असांखे पुछड़ो कंदो। ठहियो हाणे ठहियो, कुझु कम जो बि सोच, रुगो वेठो तो खटूं भञी। किथे अम्मा खट छिगम, हरू भरू मूं गरीब ते वेठी थी इल्ज़ाम हणी। गुलाब जे आलवारे मीरल जी जान छुटी आहे, ॿधो पियो आहे। एतिरा तकड़ा हथ जमादार बि कोन कढंदो मीरल मां, उनजो पुट अगवा थियल हुयो। हा सही, अदी ज़रीना सही थी चवे, जमादार सही कॾहिं बि कोन छॾींदो जन यूनुस खे अगवा कयो उन्हनि खे। वो तॾहिं न जॾहिं मीरल ॿुधाईंदसि। छा वाकई मीरल धाड़ेलनि सां मिलियल हो छा? चमड़ी के कूड़े केस में जमादार उनखे फसायो आहे। अभी मूंखे त लॻे थो त मीरल बेगुनाह आहे, पर सही जमादार जेको आहे न असुल ॾोहारनि ताईं ज़रूर पहुचंदो। थी सघे थो त उन्हनि खे सुञाणण खां पोइ उन्हनि खे गिरफ़्तार बि करे। गिरफ़्तार कोन कंदनि, तव्हांखे शादी कराईंदुनि छा? आख़िर जमादार जो बि पुट अगवा थियो। मूंखे त लॻे थो जमादार वाकई गिरफ़्तार कोन कंदुनि, सिधियूं सीने में गोलियूं हणी लाश रोट ते छुलाए छॾींदुनि। इहा ॻाल्हि त मां बि कयां थो त जमादार गिरफ़्तार करे ॾोहारनि खे कंदो फुल फिराए। ख़बर तूं मला हिते असांजे रजाइण खां ईंदा माण्हू दिलि जा कमज़ोर थी विया। अहिड़ियूं ॻाल्हियूं हिते न कर, ॿाहिरि कर भाउ। हारू भाई कंहिं मिसकिन जो साह न कर, माण्हू दिलि जा कमज़ोर अथई, इहा फज़ीलत अथई। अब हाणे ॻाल्हि त ॿुध, तूं छो थो डिॼीं, तोखे छा थींदो? अरे मां त धाड़ेलनि जी ॻाल्हि थो कयां न। हा ख़ुदा कंदो कंद लहंदुनि जिन यूनिस खे अगवा कयो हूंदो, बेकफ़ न थी मरनि।
अलाह कंदो वात वारो को बस्ट लगे न छायो हाणे छायो तुम घणो न पिट उन्हनि खे थी सघे थो मता मजबूर हुजनि घर जा सतायल हुजनि। अरे कारो थन मुंह नीरा थन पेर कमीना के जाए जा। अलाह करे उहे असल दाड़ेला मुंहिंजे हथ अची वञनि त उन्हनि जूं वाशूं चीरे उन में लूण मिर्च विझां। राजलाल तूं ते वे त मां 4-5 करे अचां बस 10 मिंटनि में अचां। अरे बीर सही बात है, ऐसा क्या की मैंने भागा बीर बीर